आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। हूँ आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। प्यारा साथियो, हर रोज़ जीअं अॼु बि तव्हांजे लाइ वताए फ़क़ीर जो हिकिड़ो इंतिहाई दिलचस्प सबक़ आमोज़ ऐं खिलाईंदड़ किस्सो खणी हाज़िर थिया आहियूं। से मुंहिंजा हिंद तोड़े सिंध में वताए फ़क़ीर जा अॻई अलाए केतिरा किस्सा मशहूरु आहिनि, पर हीउ किस्सो पिणु सभिनीनि खां मुख़्तलिफ़ ऐं दिलचस्प पिणु आहे। से किस्सो तव्हांखे ॿुधायूं था, पर उनखां पहिरीं तव्हांखे नोट कराईंदा हलूं, महिरबानी करे मोबाइल सेट में एयरफोन लॻाए हीउ किस्सो ॿुधिजो ऐं घर में त बिल्कुलु बि न ॿुधिजो ऐं ॿारनि खां हिकु साइड ते थी हीउ किस्सो ॿुधिजो ऐं ॿार हीउ किस्सो न ॿुधनि त बहितर आहे। से मुंहिंजा हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त चवनि था त वताए फ़क़ीर हिकु मुला खे वाइदु कंदे ॿुधो हो। मुला खे वाइदु कंदे ॿुधो हुअईं त वटि चेठणु वॾे सवाब जो कमु आहे। से मुंहिंजा अॼुकल्ह बि इहो ॿारड़ियुनि में अञा किस्सो बरक़रार आहे, पर पुराणे ज़माने में इहो किस्सो वॾे पैमाने ते हूंदो हो त माण्हू पेशाब खां पोइ वटि चेठींदा हुआ। थी सघे थो अॼु जे नौजवान नस्ल खे इहा ख़बर न हुजे त वटि चेठणु छा आहे, पर साईं झूननि खे ज़रूरु ख़बर हूंदी त पेशाब खां पोइ को भितर खणी माण्हू पंहिंजे ख़ासि उज़वे खे उन सां साफ़ु कंदा हुआ जीअं कतरा कपिड़नि ते न लॻनि। सो साईं मुला हिकु भेरे वाइदु पे कयो त वटि चेठणु वॾे सवाब जो कमु आहे, हमेशह हिकिड़ो वॾो पथर खणी उन सां वटि चेठिजे। छो त बकौल मुला जे त उहो वटि वारा पथर मलाइक नेक अमालनि सां गॾु तोरींदा आहिनि, ऐं जॾहिं नेक अमालनि सां गॾु उहे पथर तोरंदा त उनजो सवाब बि मिलंदो ऐं इंसानु जेको बि वॾे पथर सां वटि चेठींदो सो उन जूं नेकियूं वधंदियूं ऐं लाज़मी आहे नेकियूं वधंदियूं त बकौल मुला जे त उहो बिश्त में वेंदो ऐं दोज़ख जे अज़ाब खां बची वेंदो। छो त वताए फ़क़ीर अॻई फ़क़ीर माण्हू फ़क़ीर सिफ़त माण्हू जो उहा ॻाल्हि ॿुधाई त उहा ॻाल्हि खणी दिलि में रखियईं। सो जॾहिं पेशाब लॻसि त वञी कंहिं जबल जे पहाड़ में पेशाब करणु लॻो। से वताए फ़क़ीर पेशाब करे दंग कयो ऐं पोइ वटि चेठण जे लाइ सॼे जबल खे चौधारी फिरंदो बि रहियो ऐं वटि बि चेठींदो रहियो, जेनी त पंहिंजो हथियार जबल जे चइनी पासनि खां हणंदो वियो ऐं पेशाब जा कतरा उन ते साफ़ु कंदो वियो। ऐं उहो साईं अमल करे करे जॾहिं जबल खे चौतरो फिरी अची दंग कयईं, तॾहिं मथे निहारे चयईं त हाणे भले मलाइक सॼो जबल तोरीनि ऐं सवाब मुंहिंजा दाख़िल कनि। साईं मुंहिंजा वताए फ़क़ीर जो इहो गुफ़्तो इंतिहाई हिकिड़ो वॾो वज़नाइतो ऐं सबक़ आमोज़ पिणु आहे त जीअं असां वटि अहिड़ा खोड़ सारा अजीबो ग़रीब फ़िक्रा ऐं किस्सा मशहूरु आहिनि जिन जो को बि बुण बुनियादु कोन हूंदो आहे। तो साईं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं वताए फ़क़ीर खां ई सिखण लाइ मिलंदियूं आहिनि। उमेदु आहे त हिन ॻाल्हि जो मक़सदु तव्हां सम्झ में अची वियो हूंदो ऐं इन क़िस्म जूं वधीक कहाणियूं ऐं किस्सा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।